ज़ंगी यानी कारे माण्हू खे अगरि 7 दरियानि में वेझारियो त बि उन जी काराण अछाण में कोन बदिलबी। ज़ालिम जा पर भञण ताईं मज़लूम जा फट कोन छुटंदा। इल्म ऐं माल हर ऐब खे लिकाए छॾनि था। जहल ऐं मिसकीनी हर ऐब उघाड़ो करे विझनि था। चेहरो एसी ताईं हसीन हूंदो आहे जेसी ताईं उन में हया हूंदो आहे। जाहिल जो जवाब चुप रहण आहे। उन खां मुंहुं फिरण हलियो वञण उन लाइ चमाट आहे। अदब फ़क़ीर लाइ माल आहे, गनी लाइ जमाल आहे, हकीम लाइ कमाल आहे। जॾहिं माण्हुनि मां वफ़ा वेंदी त बला ईंदी। इल्म रूह आहे, अमल बदन आहे। इल्म असुल आहे, अमल फ़ुरा आहे। जंहिं वटि सखा ऐं हया ॿई आहिनि उन वटि कांच खमीस आहे। बुरा अमीर उहे आहिनि जेके आलमनि ऐं फ़क़ीरनि खां परे आहिनि। बुरा आलिम ऐं फ़क़ीर उहे आहिनि जेके दुनिया ख़ातिर अमीरनि जे क़रीब आहिनि। दुनिया 4 शयुनि जो मजमू आहे: तामीर, ज़ालूं, दौलत ऐं ॻाइणु।